अल्लाह तबारक व तआला जे न कुदरत जे अंदर को दखल करण वारो भी कोने। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदर आजमाइश जो सिलसिलो हलाए तो उन आजमाइश के पोइ इंसान वरी पंहिंजे अकुल जे मुताबिक अल्लाह सां मुक़ाबिलो थो करे। जी हिकिड़े कोड़े जेको अल्लाह जे शान में गुस्ताखी कई तो माण्हुनि चयो त साईं अल्लाह जो शान नऊज़ बिल्लाह एॾो कमज़ोर आहे जो उहो पाण उनजो मुक़ाबिलो नथो करे, तव्हांखे मुस्लमाननि खे हाणे थो त तव्हां मुस्लमान मुक़ाबिलो कयो। बाबा ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जॾहिं पंहिंजी मर्ज़ी थींदो त रब त अज़ाब बि नाज़िल कयो। इहा त अल्लाह तबारक व तआला जी हिकमत आहे त अवां जिन ईमान आंदो अवां ईमान वारा मां अल्लाह जी मोहब्बत में छा था कयो, अल्लाह इन जे करे इंसान खे आज़माईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे इन ईमान जो फ़लसफ़ो इंसान खे सम्झण जी ज़रूरत आहे। रब साईं त इंसान खे जेकॾहिं फ़रिश्तनि वांगुरु ईमान वारो बणाए, नमाज़ी बनाए, रोज़ेदार बनाए, अल्लाह खे ताक़त न आहे ताक़त, पर उन जे बावजूद अल्लाह मुसलमान के इंसान के इख्तियार छो ॾिनो त बाबा ईमान आणे त ठीकु आहे, न आणे त पोइ तोखे हिसाब ॾियणो पवंदो। जेकॾहिं ईमान आणण खां बाद में अमल साले करें त ठीकु आहे, नथो अमल साले करें त हिसाब किताब ॾियणो पवंदो। इन जो मतिलबु इहो काथे आहे त अल्लाह खे ताक़त न आहे असांखे अमल साले कराइण जी। अल्लाह खे त ताक़त आहे, पर अल्लाह पाक असां अवां जे ईमान खे आज़माए थो। ही दुनिया जेको आहे मज़रातुल आख़िरा, दुनिया आख़िरत जी पोख आहे। तव्हां दुनिया जे अंदर पोखींदा, आख़िरत जे अंदर जज़ा आहे। आख़िरत जे अंदर जेकॾहिं को अल्लाह खां ॾाढो थिए, ॾाढो त दुनिया में बि कोन्हे, पर हिकिड़ो अल्लाह पाक दुनिया जे अंदर पंहिंजो हिकिड़ो कानून रखियो। हिकिड़ो माण्हू सरेआम बि करे ख़ुदा न ख़ासदा अल्लाह जी गुस्ताखी थो करे त हाणे ईअं थोरी आहे त हुनजे मथां बाहि जो ओलो ईंदो सड़ी वेंदो, ईअं थोरी आहे। अल्लाह पाक मोमिन जे इन ईमान खे आज़माइण फरमाए थो त मोमिन जेको आहे मां अल्लाह जी मोहब्बत में छा थो करे। इंसान जेको आहे पंहिंजे अकुल जे मुताबिक सोचींदो आहे, अल्लाह पंहिंजे कानून जे मुताबिक काइनात खे हलाईंदो आहे। कॾहिं काइनात जे अंदर ज़ुल्म बि थींदो आहे। कॾहिं काइनात जे अंदर तव्हां ॾिसो त नंढे मासूम जेको आहे न्याणियुनि सां ज़्यादती पई थिए, कॾहिं कंहिंसां ज़ुल्म पियो थिए, कंहिंजे जिस्म खे चीरे करे ज़रा ज़रा कयो थो वञे। हाणे हिन जो मतिलबु इहो थोरी आहे त अल्लाह खे ताक़त आहे हुनखे रोकण जी। रब खे त ताक़त आहे, पर तुंहिंजे अकुल जे मुताबिक अल्लाह पाक थोरी फ़ैसिला करणु पवंदा। अल्लाह पाक इंसान खे डर ॾींदो। हाणे अल्लाह पाक जॾहिं वक़्तु मुक़ररु ईंदो ऐं दुनिया जी आज़ादी ख़तमु थींदी, दुनिया जे अंदर बि अल्लाह बदिलो वठे, मर्ज़ी जो मालिक आहे, पर अल्लाह पाक वाइदो कयो हिसाब किताब जो, जज़ा जे अमल जो वाइदो कयो अल्लाह आख़िर। हाणे इहो हिसाब किताब आख़िर